व्यूज़ टाइम में भलीकार मां आहियां अनिल कुमार। नाज़रीन, वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त पुराणो मकानी निज़ाम नाकाम थी वियो आहे ऐं हाणे तारीख़ जो बहितरीनु निज़ाम आणे रहिया आहियूं। वज़ीर आज़म चयो त पुराणो निज़ाम में पहिरियां यूसी नाज़िम जी इलेक्शन थींदी हुई, उनखां पोइ मेयर चूंडिजा हुआ जंहिंमें पैसो इस्तेमालु थींदो हुयो। नए निज़ाम में मेयर जी सिधी रीत चूंड थींदी ऐं मेयर पंहिंजी काबीना पाण ठाहींदो। इमरान ख़ान चयो त सुधारा आणियूं पिया ऐं असराए थो मकानी निज़ामी मसइलनि जो हल आहे। इन पूरी सूरत ते अॼु असांजे पैनलिस्ट में असांखे जॉइन कयो आहे नसीर मेमन साहब, इनाम भट्टी साहब, अमर सिंधु साहिबा, शबीर शर साहब, जगदीश आहूजा साहब ऐं इज़हार सुमरो साहब। महिमाननि खे भलीकार। जी नसीर साहब, तव्हां खां प्रोग्राम जी शुरूआत कयूं था। इहो ॿुधायो त वज़ीर आज़म जेको नए निज़ाम जी तजवीज़ ॾिनी आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो ऐं उन सां मुतफ़िक़ केतिरो आहियो? जी नसीर साहब। या सुठी न हुजण जी त ॻाल्हि अलॻि आहे, पर मुंहिंजो ख़्यालु आहे प्राइम मिनिस्टर साहिबु तजवीज़ त ॾेई सघे थो, पर इहो नथो चई सघे त हीअं कंदासीं। उनजो सबबु इहो आहे त लोकल गवर्नमेंट प्रोविंशियल सब्जेक्ट आहिनि कॉन्स्टिट्यूशन में। हर प्रोविंस आज़ादु आहे त उहो पंहिंजे सोशल ऐं पॉलिटिकल स्ट्रक्चर जे हिसाब सां, पंहिंजे माण्हुनि जे ख़्वाहिशुनि जे हिसाब सां, पंहिंजे ऐवान जे थ्रू लोकल गवर्नमेंट जो पंहिंजो निज़ाम मुतारिफ़ कराए। इहो सब्जेक्ट 1973 जे आइन में शुरू खां सूबनि वटि हुयो। उहो मुशरफ जे दौर में उनखे हिकु ॾाढाईअ वारे तरीक़े सां वफ़ाक़ पंहिंजे कब्ज़े में आंदो ऐं पोइ उन हिकिड़ो तरीक़ो जेको मॉडलिस्ट इंट्रोड्यूस करायो, उन ते वॾो बहस थी सघे थो। उन में के ॻाल्हियूं चङियूं के ख़राबु हुयूं, पर बुनियादी तौर ते उनखे कराचीअ में पंहिंजे हिकिड़ी जमायत खे पैटर्नाइज़ करिणो हो, जंहिंजे लाइ हुन जे सिटी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जा अहिड़ा तरीक़ा इस्तेमालु कया जंहिंमें ख़ासि तौर ते ज़मीन ऐं पुलिस ऐं ॿ क्रिटिकल आहिनि मामला जेके हुन लिसानी जमायत जे हवाले कया, जंहिं ते हिकिड़ो वॾो पोइ तव्हां रिएक्शन बि ॾिठो सिंध में। ऐं ॿी एक्सट्रीम पीपुल्स पार्टी इंट्रोड्यूस कराई आहे जंहिंमें अमली तौर ते म्यूनिसिपल जा इदारा मफ़लूज थिया पिया आहिनि। उहे रुगो महीने जी बजट पहुचे थी जेका MP MNA साहिबान जो उताकुनि जे ख़र्चनि लाइ आहे ऐं धड़ाधड़ भर्तियुनि जे लाइ आहे, जंहिंमें अंबोह माण्हुनि जा सिफ़ारिशुनि जा भर्ती थियल आहिनि। को बि शहर ऐं ॻोठ सिंध जो सिधे हाल में कोन्हे, किथे बि म्यूनिसिपल जी बजट इस्तेमालु नथी थिए। शहरनि जी हिकिड़ी लिटरली खंडर वारी सूरत हाल थी वई आहे। तहलके ज़िले हेडक्वार्टरनि जी शिकिल ॾिसण जहिड़ी कान्हे, जेकर तव्हां अंदरि घिटियुनि में घिड़ो त। इहे ॿई हिकिड़ियूं एक्सट्रीम्स हुयूं, पर प्रिंसिपली स्पीकिंग सिस्टम करिणो हूंदो इहो तय बहरहाल सूबे खे करिणो आहे। इहो सूबे जे माण्हुनि जो राइट आहे त उन ते कमेंट कनि। हा, वज़ीर आज़म साहिबु मॉडल तजवीज़ करे सघे थो। हाणे तव्हां मेयर खे जेकर डायरेक्ट चूंडायो था, इहो ॾिसो इहो कंटेक्स्ट टू कंटेक्स्ट वेरी कंदो। लाहौर या पिशावर में ईअं कोन्हे त उते को हिकिड़ी लिसानी जमायतूं जेके 300 खून कंदियूं हुजनि, 300 माण्हू जहिड़ा साड़ींदियूं हुजनि, उन्हनि खे तव्हां पुलिस ऐं ज़मीन जा कब्ज़ा ॾेई छॾींदो, जिते इंच इंच लखें रुपयनि में विकामजंदो हूंदो। उते तव्हां मेयर डायरेक्ट मैन्यूवरिंग करे खणायो, चूंडायो ऐं उन खां पोइ तव्हां उनखे हक़ु ॾियो त मस्जिद जी काबीना ठाहे, पोइ माना उहो सॼो नानी वेड़ो करे पंहिंजे मर्ज़ी जा माण्हू थापे वेही सॼे शहर खे यरगमाल करे छॾे। त मुंहिंजो न आहे ख़्यालु त वज़ीर आज़म साहिबु हिकिड़ो मॉडल फिट फॉर ऑल करे सॼे मुल्क खे हलाए सघे। इहो कॉन्स्टिट्यूशनली बि ग़लति आहे, इम्प्रैक्टिकल आहे। सूबे खे तय करिणो आहे, पर सूबनि खे ॾिसणो पवंदो त जेकर मकानी इदारा मज़बूत नथा थियनि, हुननि वटि इख़्तियार ठीकु न आहिनि, हू शहरनि जी संभाल नथा करे सघनि, हुननि जी बजट हुननि जी मर्ज़ीअ सां इस्तेमालु नथी थिए, आवाम जी भलाई लाइ नथी थिए, त पोइ माण्हुनि लाइ इहो सिस्टम कंहिं बि कम जो कोन रहंदो। मां आख़िरी ॻाल्हि गुज़ारिश कयां त आम माण्हूअ जी जमूरियत जो जेको बुनियादी पिलर आहे उहो इहो लोकल गवर्नमेंट सिस्टम आहे। छो त ॾींहं राति जी ज़िंदगी आहे आम माण्हू जी, उनमें पीअण जो पाणी, उनमें सैनिटेशन, उनमें घिटी रस्तो, इंक्रोचमेंट, इहे उनजी ज़िंदगीअ जी जमूरियत सां लॻातार मामला आहिनि। उहो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स खे कोन थो ॼाणे। उहे मामलनि में डेप्रीवेशन जे करे माण्हुनि में रद्द अमल आहे। पीपुल्स पार्टी खे घुर्जे त हिकिड़ो मुस्तहकम सुठो निज़ाम सिंध खे ॾिए, जंहिंमें सिंध जे शहरनि ऐं बहिराणे जी का शिकिल ठही सघे। ठीकु आहे, हलूं था शबीर शर साहब ॾे। जी शबीर साहब, वज़ीर आज़म तजवीज़ कयो आहे नओं मकानी निज़ाम जंहिंजा जेके फीचर्स आहिनि उहे आहिनि त जेको नाज़िम आहे, मेयर आहे जेको, उहो डायरेक्ट चूंडिबो ऐं पंहिंजी काबीना पाण ठाहींदो। कीअं था ॾिसो हिन तजवीज़ खे ऐं केतिरो मुतफ़िक़ आहे हुन सां? मसइलो इहो आहे त काबीना ठाहींदो माना छा, उहा सूबाई हुकूमत हूंदी छा? हिकिड़ी सूबाई हुकूमत वारी शिकिल हुननि खे ॾींदो छा? जॾहिं जेकॾहिं से हुनजो सिस्टम ई हिकिड़ो टोटली डिफरेंट आहे, हुन में काबीना सिस्टम आहे ई कोन को। ऐं उनजो सिस्टम इहो आहे त जेके माण्हू हेठां सिथिया था चूंडिजी था अचनि पिया, काउंसलर चूंडिजी था अचनि पिया, उहे काउंसलर जेके आहिनि से उहे मथे चेयरमैन खे चूंडनि था पिया। ऐं उनखां पोइ उते उहो हाउस हले थो पियो गॾियल,
काबीना जो त हिन में तस्वुर ई कोन्हे को हू छा थो चाहे त सूबे जे अंदरि हिकिड़ी सूबाई हुकूमत ठहे छा, हू सम्झ में कोन थो अचे हुनखे। हाणे केरु माण्हू आहिनि जेके हुनखे एडवाइस था ॾियनि पिया, ऐं हुन वटि जेको हिकिड़ो लॉ मिनिस्टर वेठो आहे जेको सदाईं हुनखे घेर में लाहींदो आहे। कराची सां हुनजो तालुक आहे, ऐं हुन ॿियूं जेके घणियूं कुवतूं आहिनि उन्हनि जी कोशिश बि इहा आहे त कंहिं तरह सां कराची ते असांजो ग़लबो हासिल थिए ऐं कराची जी हुक्मरानी असांजे हथ में अचे त कराची खे जेको आहे हिकिड़ो तमामु हिकिड़ो सवलो केक सम्झो अथनि जेके आराम सां हू खाईंदा रहनि ऐं उतां जी ज़मीनुनि खे अलॉट कंदा रहनि पंहिंजी मर्ज़ी सां। बेसिक शइ जेका आहे सा उहा आहे हिकिड़ो मालाफाइड इंटेंशन अल्टीरियर मोटिव जेको आहे इन्हनि ॻाल्हियुनि जे पुठियां मौजूदु आहे। ऐं उनजे करे असां नथा सम्झूं पिया त वज़ीर आज़म जेका ॿिया कम त करे छॾिया, जेके वफ़ाक़ी इदारा हलाए पियो उहे बि हलाए छॾियईं ऐं माण्हुनि जा जेके मसइला आहिनि उहे बि हल थी विया। हाणे हिनखे ओचितो हिकिड़ो इहो ख्वाबु ॾिठईं त बल्दियाती जेके आहिनि हिन महिल ताईं बदिलियात ते इलेक्शन्स जो शेड्यूल जेके आहिनि सूबाई हुकूमतूं बि कोन ॾेई सघियूं आहिनि ऐं मथां इलेक्शन कमीशन बि इन क़िस्म जो का एडवाइस कान करे सघिया ऐं न ई को हिननि एडवाइस अहिड़ी मोकिली आहे इलेक्शन कमीशन खे त 3-4 महीना गुज़री आया आहिनि। हिन महिल ताईं शेड्यूल कोन ॾिनो वियो आहे, छाजे करे उहा नई लेजिस्लेशन थींदी हुनजे लाइ या वज़ीर आज़म जे चवण सां इहो थींदो। वज़ीर आज़म जे चवण सां त कुझु बि कोन थींदो, या लेजिस्लेशन असेंबली कंदी अमेंडमेंट कंदी, उन खां पोइ वञी उन अमेंडमेंट में जेसिताईं सभई पार्टियूं मुतफ़िक़ नथियूं थियनि पियूं तेसी ते उहा कारगर न आहे। फ़िलहाल त जेको सिस्टम हले थो पियो उनखे त कंटिन्यू कनि, उनखे त लाॻी थो हलाइनि, उहो अध में पियो आहे। हे नयनि ख़्वाहिशुनि जा इज़हार था हलनि पिया ऐं हिननि जा जेके असुल इरादा आहिनि उहे इरादा आहिनि त कराची खे कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजे कंट्रोल में आणियो। इहो उहो ई हिननि जी बदनीयती आहे, ॿियो हुनजे पुठियां का बि हिननि जी जेका आहे सा इस्लाहात वारी ॻाल्हि कान्हे का, अवाम जे तरक़ीअ जी ॻाल्हि कान्हे का, अवाम जी भलाई जी ॻाल्हि कान्हे का। जी ठीकु आहे, हलूं था इज़हार सुमरो साहब ॾे। इज़हार साहब, शबीर साहब चयो त इहा जेका बि तजवीज़ आहे या जेको प्रपोज़ल आहे उहो कराचीअ जे पस मंज़र में आहे, उहो कराचीअ ते क़ाबिज़ थियणु चाहिनि था। तव्हां कीअं था ॾिसो हिन ॻाल्हि खे? इज़हार साहब पर असल में ही जेको मकानी इदारनि वारो निज़ाम आहे ही बुनियादी माण्हुनि खे हेठि बुनियादी सहूलियतूं डिलीवर करण जे लाइ सॼी दुनिया में हिकिड़ो कामयाबु निज़ाम आहे लोकल बॉडीज़ जो। ऐं असां वटि हिते उहो असराइतो न रहियो आहे। हुन में तहरीक इंसाफ़ जी त हाणे हुकूमत आई आहे, पर हिन खां अॻु में ही पीपुल्स पार्टी नवाज़ लीग इहे बि ज़िम्मेदार रहियूं आहिनि हिननि जूं। मुशर्रफ जे निज़ाम सां कुझु शयुनि ते इख़्तिलाफ़ करे सघिजे थो, कुझु शयूं हुन में बहितर बि हुयूं। असांखे हिकदमि किन बि शयुनि जे बारे में राय ॾियण महिल ऑफकोर्स इहा ॻाल्हि ज़हन में रखणी पवंदी त कराची जे बारे में हिकिड़ी मख़सूस सोच रखंदड़ फ़रोग़ नसीब ताईं वज़ीर जॾहिं इमरान जी काबीना में हूंदो त जॾहिं बि उहो इन क़िस्म जी ॻाल्हि कंदो त असांजो पहिरियों ज़हन इन पासे वेंदो। पर हिकु मिंट लाइ पाण हिनखे हिकिड़े पासे रखूं था, जीअं आउं थोरो नसीर साहिब सां इख़्तिलाफ़ कंदुसि, छाकाणि त ही बुनियादी तौर इमरान ख़ान जी 2 सूबनि में सिधी हुकूमत आहे ऐं 3 सूबे में बि गॾियल हुकूमत आहे बलूचिस्तान में। तंहिं करे ही उन हैसियत में ही ॻाल्हि थो करे त असां उन्हनि सूबनि में लोकल बॉडीज़ जो निज़ाम आणींदासीं, पहिरीं बि ॻाल्हि कंदो रहियो आहे। इन में हाणे ही जेके हिन जो जेको प्रॉब्लम आहे इमरान ख़ान जो त ही वेस्टर्न जेके निज़ाम आहिनि उन्हनि खे जीअं जो तीअं कॉपी कंदो आहे। हाणे तव्हां हिकिड़े मिंट लाइ ॾिसो, ही जेको आइडिया आहे हिन जो त मेयर हुजे ऐं शहर खे कंट्रोल करे, ही बुनियादी तौर असां जहिड़े फ्यूडल माशरे में ऐं क़बाइली माशरे में थींदो छा जो अमली तौर ते हिकिड़े कंहिं जागीरदार खे शहर सॼो हुनजे हवाले थी थींदो, पोइ जीअं हुनखे वणंदोसीं तीअं हुन शहर जी कंदो तबाही। इन जे बजाए ही कलेक्टिव विज़डम तहत अहिड़ो निज़ाम आणनि जंहिंमें उहो जेको सरबराह हुजे, नाज़िम हुजे, मेयर हुजे, उहो बि अकाउंटेबल हुजे ऐं साॻे वक़्त ते उहे सूबाई हुकूमत सां जुड़ियल हुजणु घुरिजनि। इहा ॻाल्हि बि वाज़े हुजणु घुरिजे ऐं सूबाई हुकूमत बि पाबंद हुजे त उन्हनि खे सपोर्ट करे, छो त हिन में सूबाई हुकूमतूं बि उस्तादी थियूं कनि, हुननि जा फंड्स जेके लोकल बॉडीज़ जा आहिनि उहे प्रॉपरली हेठि ताईं डिलीवर नथा थियनि। या वरी असां वटि जेको ख़ौफ़नाक हिकिड़ो मॉडल आहे ATM मशीन वारो लोकल बॉडीज़ जो, जीअं सिंध में आहे, त इहो बि तव्हां कहिड़ी तरह सां हिनखे डिफेंड कंदो? इहो बि हिकिड़ो ग़लति निज़ाम आहे। बुनियादी ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि खे बिल्कुलु लोकल बॉडीज़ जो निज़ाम मिलणु खपे, इफेक्टिव निज़ाम मिलणु खपे, इन ते के बि ॿराया न आहिनि। बाक़ी इन ते डिस्कोर्स थियणु खपे त हुनजो तरीक़ेकार कहिड़ो हुजे, हुनजो शेप कहिड़ो हुजे। ॿी ॻाल्हि इहा आहे त इमरान ख़ान कराची में छाकाणि जेको सिंध जो गादी जो शहर आहे को बि अहिड़ो निज़ाम मड़े ई नथो सघे टेक्निकली, छाकाणि त हुनजी न त सिंध में सूबाई हुकूमत आहे न ई हू इन हवाले सां का कानून साज़ी करे सघे। ठीकु आहे, हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम भट्टी साहब, तव्हां शबीर साहब जी ॻाल्हि ॿुधी, तव्हां नसीर साहब जी ॻाल्हि ॿुधी, तव्हां इज़हार साहब जी ॻाल्हि ॿुधी, तव्हांखे लॻे थो त प्रपोज़ल जेको वज़ीर आज़म जो आहे उहो कराचीअ जे पस मंज़र में आहे?
बिल्कुलु उन जे पस मंज़र में आहे, न रुॻो उन जे पस मंज़र में आहे, पर आउं चवंदुसि त दिल्ली वाया लंडन कराची खे कंट्रोल करण जी नीयत जो प्रोपोज़ल आहे। माज़ी में बि तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं परवेज़ मुशर्रफ वारो जेको बल्दियाती निज़ाम आयो, उन जे अंदरि जेको कुझु थियो उन में कराची जी जंहिं तरीक़े सां उन्हनि जे हथ में गिरफ़्त रही, उन खां पोइ अॻिते हली करे ख़ुदि सरकार पाण इहा शइ तस्लीम कई त जॾहिं कराची जो मुकमिल कंट्रोल किन अहिड़ियुनि धुरियुनि जे हवाले करे था छॾनि जिन ते उन्हनि जी पंहिंजी दस्तरस नथी रहे, वींदे नाटो जा कंटेनर गायब थिया असले जा, उन्हनि जा जेके आहिनि से आवाज़ सॼी मीडिया ते उथंदा रहिया, उन खां पोइ अलाए केतिरियूं जेके शयूं ज़ाहिर थींदियूं रहियूं, त आउं सम्झां थो गवर्नमेंट खे ख़बर न आहे छो इहे ॻाल्हियूं सम्झ में कोन थियूं अचनि त सदाईं हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं, अहिड़ा प्रोपोज़ल जेके मुल्क जे इंटीग्रिटी जे लाइ, मुल्क जे तहफ़ुज़ जे लाइ नुक़सानकार हुजनि, उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां खणी ईंदा आहिनि, उन जे पुठियां कंहिंजूं नीयतूं ॾिसनि ई कोन था ऐं सिर्फ़ु पंहिंजे ख़्वाहिशुनि ते अमल कनि था। पहिरीं ॻाल्हि इहा त वफ़ाक़ी हुकूमत खे हींअर इहो अख़्तियार ई कोन्हे त उहो कंहिं बि सूबे जे बल्दियाती निज़ाम जे लाइ पंहिंजे तरफ़ां हिकिड़ो को बि कानून ऐं आइन ठाहे ऐं उन में प्रोपोज़ल ॾेई छॾे त हीउ जेको आहे सो तव्हां हिन ते अमल करायो। हींअर मुकमिल तरह ते इहो सूबाई सब्जेक्ट आहे। सूबे जे अंदरि सूबे खे पंहिंजे डेमोग्राफी, पॉलिटिकल, जियो पॉलिटिकल, कल्चरल, लिंगुअल सभिनी शयुनि खे नज़र में रखी करे उन निज़ाम खे ठाहिणो पवंदो। हा बिल्कुलु, जेकॾहिं पाकिस्तान जे अंदरि पाकिस्तान जी वफ़ाक़ी सरकार इहा सम्झे थी त हिते हिन मुल्क में अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो बल्दियाती निज़ाम अचे जंहिं में हेठि ताईं काउंटी सिस्टम ताईं उन्हनि खे एतिरा अख़्तियार ॾिना वञनि त पोइ पहिरीं पाकिस्तान जे आइन में तब्दीली आणनि, पाकिस्तान जे आइन खे मुकमिल तरह ते उन फेडरेशन वांगुरु हलाइनि जिते इहो तस्लीम कयो वञे त हिते जी हर स्टेट आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार हूंदी, उन जे अंदरि वफ़ाक़ जो को बि कंट्रोल इन तरीक़े सां न हूंदो जेको हिन वक़्तु जंहिं तरीक़े सां कयो वञे थो। इमरान ख़ान जेका ॻाल्हि करे थो, इहा मेयर न्यूयॉर्क या लंडन जो जेको आहे उन्हनि खे जेके अख़्तियार मिलियल आहिनि उन में उन मुल्क जे वरी आइन ऐं कानून खे बि ॾिसणु खपे त उते जेको सिस्टम आहे उहो कीअं आहे। अॼु बि जेकॾहिं उते कैलिफोर्निया या पेंसिल्वानिया या जेको आहे सो काई बि स्टेट, नवाडा जेका आहे, ऐलान करे छॾे त उहे वफ़ाक़ सां गॾु न रहंदा कंहिं बि सबब जे करे, त उहे स्टेट्स आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार थी वेंदियूं। त छा पाकिस्तान जे आइन जे अंदरि अहिड़े क़िस्म जी गुंजाइश पैदा कंदा त सुभाणे जेकॾहिं इहा शइ थिए त उनखे जेको आहे सो एतिरो अख़्तियार मिलणु खपे। तंहिंजे करे हीअ सभु शयूं जेके आहिनि ख़्वाब ख़्याली जेका ॾिसनि था, ऐं त सम्झां थो मज़बूत मर्कज़ पसंदियत जेका आहे उन जे पुठियां दरकार आहे। ही जेको बि सोचनि था उन जे पुठियां अमल इहो आहे त सूबाई हुकूमतूं उहे मुकमिल तरह ते ख़तमु थी वञनि ऐं उन्हनि जी जॻह ते ही सिर्फ़ु मेयर्स जेके आहिनि उन्हनि जूं ई हुकूमतूं ऐं हुकुमरानी हुजे जंहिंखे मर्कज़ डायरेक्ट कंट्रोल करे। हिननि जी त तव्हांखे जेकॾहिं पीटीआई जी पंहिंजी पार्टी जो स्ट्रक्चर ॾिसंदव त उहो इन सतह जो ठहियल आहे, उन में सूबाई तंज़ीमी स्ट्रक्चर ई कोन्हे। सॼे पाकिस्तान खे नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट, सेंटर ज़ोन्स में विरायो अथऊं ऐं उन जे अंदरि पोइ डिवीज़न्स जेके आहिनि उन्हनि खे उन्हनि जेको आहे सो सेंट्रल सेक्रेटरी ऐं सेंट्रल डिवीज़नल प्रेसिडेंट ऐं इन जे उहिदनि सां रखियो आहे। उन्हनि जी सोच जेका आहे सॼी अहिड़े क़िस्म जी आहे जंहिंमें हुननि वटि पाकिस्तान जे वफ़ाक़ जो तसवर कोन्हे। ऐं सम्झां थो त इमरान ख़ान या पीटीआई इन तरह सां जेको सोचे थी त पाकिस्तान जे मुकमिल तरह ते उन आइन जी न रुॻो इनहराफ़ी करे थी, पर ही जेका सॼी इंटीग्रिटी आहे उन जे लाइ नुक़सानदेह थींदो। जी ठीकु आहे, हलूं था अमर सिंधु साहिबा ॾे। जी अमर सिंधु साहिबा। अमर साहिबा, मां ईअं सम्झां थी त वज़ीर आज़म जे तरफ़ां जेका ॻाल्हि कई वई आहे ख़ासि तौर ते बल्दियाती निज़ाम जे बारे में, त हिकिड़ो मां अर्ज़ु कंदी हलां त पाकिस्तान जो जेको जमहूरी आइनी निज़ाम आहे उन जे अंदरि बल्दियाती निज़ाम जी सिर्फ़ु एतिरी जेका असां हैसियत आहे त उहा सिर्फ़ु शहरनि जी हद ताईं, सिर्फ़ु टाउन कमेटीज़ जी हद ताईं उन्हनि जे जेका असां सर्विसिस जेके बुनियादी सर्विसिस आहिनि उन्हनि जो जेको आहे कमु करे। उन खां अलावा उन जी का जेका असां आइनी ऐं जेका असां कानूनी अहिड़े तरीक़े सां हैसियत कान्हे त उहा का पॉलिसी साज़ हूंदी या का अहिड़े तरीक़े सां ॿी का शइ जेका असां उहा लागू करे सघे थी कंहिं बि जेका असां उन लाइ। ख़ान साहब जी ॻाल्हि ते अचूं त ख़ान साहब जी नियत उहा ई आहे जंहिं नियत सां पाकिस्तान जे अंदरि पहिरें ॾींहं खां वठी जमहूरी निज़ाम, पार्लियामानी निज़ाम खे बमुक़ाबिला बल्दियाती निज़ाम बिहारियो वियो आहे ऐं माण्हुनि खे यकीन ॾियारियो वियो आहे त जेका पार्लियामेंट जी जमहूरियत आहे उन्हनि जो तव्हांजे
जेका मसइलनि सां को उनजो तालुक़ कोन्हे। बल्दियाती जेका जमहूरियत आहे या बल्दियाती जेको निज़ाम आहे उहो दरअसल आम माण्हू जी पहुच जो निज़ाम आहे। तंहिंजे करे पार्लियामेंट खे रद्द करे अहिड़ो मॉडल आंदो वञे। ऐं इहो मॉडल तव्हां ॾिसो, मूंखे ज़ुल्फ़कार भुट्टे जा जेके आहिनि से कुझु लफ़्ज़ यादि अचनि था जेके हुन पंहिंजे जेके असां किताब में जेके असां लिखिया हुया त जॾहिं मूंखे क़त्ल कयो वञे उन किताब जे अंदरि उन लिखियो हुयो त ख़ासि तौर ते मुल्क में क़ौम जी बजाए उनखे कम्यूनिटीज़ में, बिरादरियुनि में, ज़ात परस्ती में, इन्हनि में विराइण जे लाइ, उन्हनि खे भाङा भाङा करण जे लाइ इहो बल्दियाती निज़ाम जेको असां पाकिस्तान में राज थींदो रहंदो आहे। ऐं जॾहिं बि इहो आयो आहे तॾहिं तव्हां ॾिठो आहे त उन डिलीवर करण जे बजाए उन जेका असां इहो जेको असां बुनियादी ख़ासि तौर ते जमहूरियतनि जे ख़िलाफ़ु कमु कयो आहे। हालांकि अयूब खान हिनखे बेसिक डेमोक्रेसीज़ जो नालो ॾिनो हुयो। ऐं हर डिक्टेटर पाण सां गॾु हिकिड़ो मॉडल बल्दियाती जमहूरियत जो छो थो खणी अचे, इहो सवाल जॾहिं बि माना इन जे पोयां वेंदो त तव्हांखे ख़बर पवंदी त इहो दरअसल सूबनि जी ख़ासि तौर ते इकोनॉमी, ख़ासि तौर ते उनजो सियासी कंट्रोल लाइ मर्कज़ जे पारां जेको असां लागू कयो वेंदो आहे। उहो अयूब खान जो बेसिक डेमोक्रेसीज़ हुजे या जेको आहे मुशर्रफ जो नाज़मी निज़ाम हुजे। मां मुशर्रफ जे नाज़मी निज़ाम सां इन करे मुखालफ़त ज़रूरु कंदसि, बावजूदि इन जे त हुन सिविल सोसाइटी ऐं कुझु माण्हुनि खे जेका असां ख़ुशि करण जे लाइ उन में घणा घणा नारा ॾिना, पर हक़ीक़त इहा आहे त स्कूल उन में ज़िले जे अंदरि मोकल थियणु खपे। ज़िले जो जेको आहे सो सिहत जो निज़ाम कीअं हुजणु खपे, उहो उन अफ़सरशाही जे बजाए, एडमिनिस्ट्रेशन जे बजाए उन नाज़मनि खे ॾेई मां उनजो मिसाल नथी ॾियां, पर सिंध में ख़ासि तौर ते उन जेके बुनियादी जेका असां स्कूलनि, बुनियादी सिहत जे मर्कज़नि, उन्हनि जी ॿेड़ी ॿोड़े छॾी। इन करे जो उहे ॾिना विया जेके आहिनि से नाज़मनि जे हथ में। ऐं उते जेका असां हिकिड़ो SP, हिकिड़ो जेको जंहिंखे चइजो त DC, उहे उन्हनि लाइ लाज़िम थी वियो त उहे ज़िले नाज़िम जूं सलामियूं भरनि। सो तंहिंजे करे मां इएं सम्झां थी त तजर्बा करण जे बजाए, तजर्बा बि इन करे कया वञनि था त नियत खोटी आहे। ख़ासि तौर ते सिंध जे हवाले सां नियत इन करे खोटी आहे। कराची ते कंट्रोल कीअं कजे? 18वीं तरमीम खां अॻु में इन वटि 2 तरीक़ा हूंदा हुया, हिकु सिंध पुलिस जे वसीले, ॿियो बल्दियाती निज़ाम जे वसीले सेंटर उनखे कंट्रोल कंदो हुयो। ऐं अॼु बि तव्हां ॾिसो त बल्दियाती निज़ाम ऐं ख़ासि तौर ते जॾहिं सिंध में को IG मुक़ररु करण जो टाइम ईंदो आहे, बावजूदि इन जे 100 ख़राबियूं कोतायूं या अञा बि चए त बैड गवर्नेंस थी सघे थी, पर जेका नियत हूंदी आहे, जेका सिंध जे मामले में 10 जेके आहिनि से IG तब्दील थियनि था, पंजाब जा आवाज़ नथी उते, हिते जेॾी महिल IG तब्दील थींदो आहे त सॼो जेको असां मर्कज़ थरथले में हूंदो आहे। ठीकु आहे अमर सिंधु साहिबा, तव्हांजो चवणु आहे त सॼो मामिलो नियतुनि जो आहे। जी आख़िर में सिर्फ़ु हिकिड़ो अर्ज़ु कंदसि, उहो इहो आहे त हीउ जेको आहे इहो आहे त कराची खे कंट्रोल कीअं कजे, उनजी लैंड यूटिलाइज़ कीअं कजे। मेयर जेके आहिनि से ऐं तव्हां ॾिसो त मुशर्रफ जे ॾींहंनि में माण्हुनि खां विसरी वेंदो आहे। ठीकु आहे, मतलब तव्हांजो चवणु आहे त कराचीअ ते कंट्रोल करण जे लाइ इहो निज़ाम जो प्रोपोज़ल ॾिनो वियो आहे। हैदराबाद बि इन करे जो हैदराबाद खे टुकड़ कयो वियो इंतज़ामी लिहाज़ खां। जी उते हिकिड़े मख़सूस सियासी गुरोह जी न रुगो मेयरशिप ऐं उन मेयरशिप खे बरक़रार लाइ त सिंध जा शहर जेके आहिनि इन करे मुखालफ़त नथो करे। मां सम्झां थी त पीपल्स पार्टी ठीकु आहे अमर सिंधु साहिबा, क्लियर आहे तव्हांजो मौक़िफ़। जी तो इहो निज़ाम हिकिड़ी मख़सूस धुर खे उनजे शहरनि के मख़सूस धुर हवाले करण लाइ इहो प्रोग्राम मर्कज़ जे पारां। ठीकु आहे अमर सिंधु साहिबा, क्लियर आहे तव्हांजो मौक़िफ़, चिटो अची वियो मौक़िफ़ तव्हांजो। हलूं था जगदीश आहूजा साहब वटि। जी जगदीश साहब, ही जेको मौक़िफ़ आहे हिकिड़ी मुस्तक़िल पॉलिसी जो नओं हिसो ई आहे साॻियो। कराचीअ ते वफ़ाक़ जे कब्ज़े जी जेका मनसूबाबंदी थी रही आहे, पहिरीं जेको बरसातुनि जे आड़ में कराची कमेटी ठाही वई, वरी उन खां पोइ जेको आहे पीडा ठाहे करे कराचीअ जे समुंड ते कब्ज़ो कयो वियो सिंध जे। ही उन जे तसलसल में टियों स्टेप आहे। दरअसल असांखे सम्झणो पवंदो त जेका बि पॉलिसी अचे थी त इहा महज़ इमरान खान जो बयानु कोन्हे। मुंहिंजे नज़र में ही वफ़ाक़ तरफ़ां कराचीअ ते कब्ज़े करण जी हिकिड़े वॾे ग्रेड मनसूबे जो हिकिड़ो हिसो आहे। इमरान खान जो ही बयानु उन जो ई तसलसल आहे। ॾिसो, कराची हींअर इंटरनेशनली
रुगो नेशनली न इंटरनेशनली बि जेके बि पावर सेंटर्स आहिनि उन्हनि जी पॉलिसीअ जो अहम हिसो बणिजी वियो आहे। तव्हांखे यादि हूंदो त वॉल स्ट्रीट जर्नल 90s में इहो चयो त कराची इज़ द फ्यूचर न्यूयॉर्क ऑफ एशिया। त हिन ते जीअं इनाम भट्टीअ चयो त न रुगो जेको आहे हितां जा फोर्सिस पर दिल्ली हुजे, बीजिंग हुजे, वाशिंगटन हुजे, बर्तानिया हुजे, इन्हनि समूरनि फोर्सिस जूं नज़रूं आहिनि कराचीअ ते। सो पर इन में हींअर जेका स्कीम अमल हेठि अची रही आहे उहा आहे चीन पंजाब मुआहिदो। उन तहत हू जेको आहे सॼी कराचीअ खे सीपेक जे कंट्रोल में ॾियणु था चाहिनि ऐं वाया जेको आहे वफ़ाक़। सो हिकु तरफ़ बैन अवी तौर ते चीन पंजाब मनसूबो थो हले, ॿिए तरफ़ दिल्ली वाशिंगटन ऐं जेको आहे हिननि जा मनसूबा था हलनि। त असांखे सिंधी क़ौम जंहिंजो मुफ़ाद सभ खां वधीक अहम आहे, छो त कराचीअ में हिकिड़ी ड्रास्टिक चेंज आई आहे। अॻे असां चवंदा हुआसीं त कराचीअ में असांजो पावर कोन्हे, पर तव्हां हींअर ॾिसो कराचीअ जी पुलिस हुजे, कराचीअ जी सेक्रेटरेट हुजे, कराचीअ जा जेके बि ज़िला आहिनि उनजी एडमिनिस्ट्रेशन हुजे, अॼु तमामु घणो सिंधी आयो हूंदो आहे। उन ब्यूरोक्रेसीअ में सिंधियुनि जो पार्ट तमामु घणो वधी वियो आहे। इन सिंधियुनि जे सिंधी क़ौम जे वधियल अख़्तियार खां ख़ौफ़ज़दा आहिनि। कराचीअ में आबाद सभई जेके ॿियूं कम्यूनिटीज़ रहियूं आहिनि उन्हनि जो अॻ में पावर वधीक हुयो, पर हाणे जेको पावर सिंधियुनि जो वधंदो थो वञे, उन पावर खे कंट्रोल करण लाइ, ख़तमु करण लाइ, महदूद करण लाइ ही नओं प्रोपोज़ल आहे त मेयर जी डायरेक्ट चूंड थींदी, त कराचीअ जो जेको मेयर आहे उन में सिंधियुनि जो पावर एतिरो न रहंदो ऐं उन जो वधंदड़ जेको इन्फ्लुएंस आहे सिंधी नेशन जो उहो घटिजी वेंदो। ठीकु आहे नाज़रीन, कराची जा शहरी अॼु बि मयारी सफ़री सहूलियत खां महरूम आहिनि। न जदीद बसुनि जो निज़ाम जुड़ी सघियो आहे, न ई मेट्रो ट्रेन सिस्टम जो निज़ाम जुड़ी सघियो आहे। गुज़िरियल 20 सालनि खां मुख़्तलिफ़ हुकूमतूं मुख़्तलिफ़ वॾियूं दावाऊं कंदियूं रहियूं आहिनि, पर कराची शहर अॼु बि कंहिं वॾे ट्रांसपोर्ट निज़ाम खां महरूम आहे। कराची जंहिंजो शुमार दुनिया जे चंद वॾनि शहरनि में थिए थो, उन्हनि जो मुक़ाबिलो उन्हनि चंद वॾनि शहरनि सां त परते रहियो, पर इस्लामाबाद, पिशावर, मुल्तान ऐं लाहौर जहिड़े शहरनि सां बि उनजो मुक़ाबिलो नथो करे सघिजे, छो त लाहौर में ऑरेंज ट्रेन त पंहिंजे ट्रैक ते हली पई, पर कराचीअ में अॼु बि को इन क़िस्म जो निज़ाम न अची सघियो आहे। ताज़ो कराची में लोकल ट्रेन जेका आहे उनजो जेको ट्रैक हुयो, उन जेका लोकल ट्रेन हलंदी हुई उनजे ट्रैक ते वफ़ाक़ी वज़ीर अॼु सुबुह जो जेको आहे सर्कुलर ट्रेन जो इफ़्तिताह कयो आहे। उन सिलसिले में सूबाई वज़ीर शैला रज़ा चयो आहे त पिपरीअ खां कैंट अॻु में ई लोकल ट्रेन हलंदड़ हुई। लोकल ट्रेन खे सर्कुलर ट्रेन जो नालो ॾेई करे उनजो इफ़्तिताह करे आवाम सां ठगी कई वई आहे। हुन अदालत खे पिणु नोटिस वठण जो चयो आहे ऐं चयो आहे त वफ़ाक़ी वज़ीर खां इन सिलसिले में वज़ाहत पिणु तलब कई वञे। इन पूरी सूरत हाल ते हलूं था असां नसीर मेमन साहिबु। नसीर साहिबु, तव्हांजे अॻियां सूबाई वज़ीर जो बयानु साम्हूं आहे। हुन चयो आहे त इहा जेका ट्रेन आहे जंहिंखे अॼु सर्कुलर ट्रेन जे हवाले सां इफ़्तिताह कयो आहे शेख रशीद साहिबु, इहा लोकल ट्रेन हुई ऐं पिपरीअ खां कैंट अॻु में ई हलंदड़ हुई। इहो आवाम सां ठगी आहे। तव्हां इहो ॿुधायो त कराची शहर खे जदीद सफ़री निज़ाम जेको आहे ॾियण त परते रहियो, हिन क़िस्म जी मज़ाक छो पई कई वञे? ही जेको 1100 अरब रुपयनि वारे फ्रॉड वारो ड्रामो हुई, उन ड्रामे जो हिकिड़ो सीन आहे। सॼो ड्रामो ई पुअर स्क्रिप्ट ऐं फ्लॉप ड्रामो आहे, तंहिंजे करे हुनजो सीन बि अहिड़ो ई थियणो हो। जो अदालत सां वरी लटकणी बीठी त हिकु ॿिनि अलाए केतिरा महीना टाइम ॾिनो ऐं उहो टाइम बि मूंखे प्रैक्टिकल टाइम कोन थो लॻे। हुनमें चयो त इहे सभु कुझु करियो ऐं हुनमें कई चैलेंजिस आहे। इहो प्रोजेक्ट पुराणो आहे, कई अरसे खां असां ॿुधूं पिया ADB हिन जी फंडिंग पे कई करे, जाइका पे हुनजा नट बोल्ट ॿुधाया ऐं पोइ हिकिड़ो चैलेंज इहो पिया आयो त इहा लैंड सॼी जिते इंक्रोचमेंट थियल आहे, जिते रेलवे ट्रैक विछायल आहे, या हींअर रेलवे डिपार्टमेंट वटि आहे, वफ़ाक़ी हुकूमत वटि आहे, उहे इंक्रोचमेंट्स हू चाहिनि था त उन में पॉलिटिकल चैलेंज आहे, माण्हुनि खे लठियूं हणियूं उथारणो पए, उहो वरी चाहिनि था सिंध हुकूमत करे। त ज़ाहिर आहे त उहो त सिंध हुकूमत छो करे, जॾहिं लैंड तव्हां वठी छॾी, तव्हां पंहिंजे पोज़ीशन में आंदी आहे, पोइ इंक्रोचमेंट तव्हां अची ख़ाली करायो। हूअं त तव्हां हर थोरी शइ लाइ NDMA खे बि मोकिले छॾंदा नाला साफ़ करण लाइ, त हिन जे करे इहो प्रोजेक्ट रुलियो पियो। अदालत जो मथां नंढो आहे त हिननि चयो त बसि फ़िलहालु जीअं साइकिल जे पुठियां तयार आहे लिखी छॾिबो आहे, तीअं हिनखे तव्हां चई छॾियो ई सर्कुलर रेलवे आहे। सो इहो त थियो हिकिड़ो फ्लॉप ड्रामे जो फ्लॉप सीन। त ॿियो पासो रियलिटी आहे त माना वफ़ाक़ खां पोइ ॻाल्हायूं, हीउ त सूबाई मामिलो आहे न, शहर जी ट्रांसपोर्ट जो मामिलो आहे। शहर जी ट्रांसपोर्ट सिंध जी हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे।
कराची लगभग 2.25 करोड़ आबादीअ जो शहर आहे। सोवियत यूनियन जे दौर में 10 लाख आबादी खां मथे जे हर शहर खे हू मेट्रो जो सिस्टम ॾींदा। यूरोप त ख़ैर अमेज़िंग आहे, उन त मां ॻाल्हि ई नथो करियां। इवन इंडिया में जेको ट्रेन नेटवर्क आहे ऐं शहरनि जे अंदरि दिल्ली वग़ैरह में इंट्रोड्यूस करायो आहे, मूं ॿुधो न आहे पर जिन ॾिठो आहे चवनि था त शानदार आहे। मूं यूरोप और ॿियनि थाईलैंड तव्हां ॾिसो, थाईलैंड बि थर्ड वर्ल्ड कंट्री आहे, कराचीअ खां बुरो हाल हुयो 10 साल अॻु में थाईलैंड जो, अञा बि कुझु हवालनि सां शायदि बुरो हाल हुजे। ज़बरदस्त क़िस्म जो हुननि मेट्रो जो पंहिंजो नेटवर्क आणे छॾियो। लाहौर में तव्हां ॾिसो तनक़ीदूं हुन ते थी सघनि थियूं मॉडल ते, पर मेट्रो बि अची वई और ट्रेन बि अची वई। हाणे कराची जी साइज़ जो शहर जो दुनिया में शायदि ई को शहर हुजे जंहिं वटि का फज़ीलत वारी ट्रांसपोर्ट कोन्हे। हेॾा लखे शहरी कम्यूट कनि था सुबुह शाम। जिन बसुनि में तव्हां ॾिसो था जिते बीहण जी जाइ न हूंदी आहे उनजे छितियुनि ते, ऐं ख़ासि तौर ते औरतुनि जे लाइ शदीद वर्किंग वुमेन कराची में कीअं कमु करे, जंहिंखे तव्हां रोज़ चओ त 300 रुपया 400 रुपया 500 रुपया रुगो रिक्शा जो भाड़ो ॾेई अचे, छो त हुनखे तव्हां डिसेंट पब्लिक ट्रांसपोर्ट नथा ॾियो। ज़िम्मेवारी सिंध हुकूमत जी आहे, टू बी वेरी फ्रैंक, सिंध हुकूमत ज़िम्मेदार आहे। जेतिरियूं बि हुयूं उन्हनि जो ज़िम्मो हुयो, उन्हनि खे ट्रांसपोर्ट ॾियणु घुरिजे। वफ़ाक़ त पंहिंजे हिसे जो ड्रामो जीअं कयो सो कयो, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो सिंध हुकूमत खे हिन में ॾिसणु घुरिजे। जेकर असां डिसेंट ट्रांसपोर्ट कराची जहिड़े शहर खे कोन्हे त पोइ असां सभिनि लाइ, असांजी हुकूमत लाइ, असां सभिनि लाइ हिकिड़ी शर्मनाक ॻाल्हि। ठीकु आहे, हलूं था। इनाम भट्टी साहिबु टाइम जी कमी आहे, थोरो प्रिसाइज़ रखिजो। आख़िर आवाम सां मज़ाक़ छो, निज़ाम त कोन था जिन को जदीद क़िस्म जो मज़ाक़ छो था कनि? कराची उन्हनि शहरनि मंझां आहे जंहिंजी डेवलपमेंट जॾहिं यूरोप जे लंडन ऐं पेरिस जी थियणु शुरू थी त उन सां गॾोगॾु ई कराची जी डेवलपमेंट उन ई क़िस्म जी थी हुई। कराची जो ट्राम सिस्टम जेको आहे एतिरो ई पुराणो आहे जेतिरो दुनिया जे यूरोप जे ॿियनि मुल्कनि जो आहे, पर बदकिस्मती इहा आहे त पाकिस्तान ठहण खां पोइ जेके बि हुकुमरान आया उहे वफ़ाक़ी हुजनि या तोड़े खणी सिंध सरकार जा, उन्हनि जो विज़न ऐं उन्हनि जी कैपेसिटी एतिरी त लो रही जो हू इनखे अंडरस्टैंड ई न करे सघिया त जॾहिं शहर वधणु शुरू थींदा आहिनि त उते उन्हनि जा मेगा प्रोजेक्ट्स कहिड़ा हुजणु खपनि। त हिन वक़्तु बि जेको वॾे खां वॾो मसइलो आहे, हिकिड़ो त वफ़ाक़ी सरकार जेकॾहिं कराची जे लाइ एतिरी आहे पंहिंजो जेको आहे सो उन्हनि खे ॾुख आहे, दर्द आहे, उनखे बहितर करणु चाहिनि था त पहिरीं जेके हू सालियानियूं स्कीम्स थियनि थियूं उन में को मेगा प्रोजेक्ट आणे कराची खे डेवलप कंदा। कराची जो सर्कुलर रेलवे सिस्टम जेको हुयो उहो बि अंग्रेज़नि जे दौर जो ई ठहियलु हो, ही त उनखे रिवाइव बि न करे सघिया। गुज़िरियल 3 दफ़ा हिननि फिज़िबिलिटी रिपोर्ट्स ते अरबा रुपया ख़र्च कया आहिनि, ऐं उहे बि तव्हां मुशरफ दौर खां वठी करे ॾिसो त उहे पैसा कंहिंजे खीसे में विया, कंसल्टेंट्स कहिड़ा हुया ऐं कंहिंखे छा मिलियो। हींअर बि आउं बिल्कुलु नसीर जी इन ॻाल्हि सां 100% मुतफ़िक़ आहियां त हींअर ज़िम्मेवारी सिंध गवर्नमेंट जी आहे। सिंध गवर्नमेंट जी कैपेसिटी जेका आहे उहा पंहिंजी सुधारे, उन्हनि खे इन ते नज़र रखणु खपे त कराची जहिड़ो शहर जेको पाकिस्तान जो वॾे में वॾो शहर रुगो न आहे पर दुनिया जे वॾनि शहरनि में शुमार थिए थो, त उन जे लाइ मेगा प्रोजेक्ट्स कीअं हुजणु खपनि ऐं उन जी इकोनॉमिक डेवलपमेंट ते केतिरो असरु पवंदो आहे। मूंखे यादि थो पए त जॾहिं मलाइशिया में महातिर मोहम्मद मेगा प्रोजेक्ट्स ते कमु करणु शुरू कयो त उन ते सख़्त खां सख़्त तनक़ीद थी त मुल्क कर्ज़ी थी वेंदो, पर उहे ई साॻिया प्रोजेक्ट्स जिन जे कर्ज़नि ते उन्हनि स्टार्ट वरितो, उन सॼे मुल्क जी तरक़ी जेका आहे हींअर सॼे एशिया में ॻाइजे थी पई ऐं फास्ट डेवलपिंग कंट्रीज़ जेके हूंदा आहिनि उन्हनि में उनजो शुमार थिए थो। त कराची जे अंदरि जेकॾहिं 5 सालनि जो बि 5 साला मनसूबो भले कर्ज़नि जे ई बुनियाद ते जेकॾहिं वठी करे अहिड़े क़िस्म जा प्रोजेक्ट्स लॻाया वेंदा त उन्हनि जेका इनकम जनरेट थींदी उहा उन खां तमामु घणी मथे हूंदी। न रुॻो उहा पर सोशल डेवलपमेंट ऐं इकोनॉमिक डेवलपमेंट ॿिन्ही ते उनजा तमामु वॾा असर पवंदा। रुॻो तनक़ीद करणु जी ठीकु आहे। हलो था शबीर शर साहिब। शबीर साहिब, टोटल जेको रूट आहे इन सर्कुलर ट्रेन जो इफ़्तिताह थियो आहे 46 किलोमीटर ऐं स्पीड आहे सिर्फ़ु 35 किलोमीटर फ़ी कलाक। 1.5 कलाक में इहो सफ़र तय थींदो। एॾी वॾी मज़ाक़? जी शबीर साहिब, चवण ई ग़लति आहे। इहा सर्कुलर रेलवे आहे ई कोन का। इहा सिटी खां शुरू थी थिए पई, पिपरी में ख़तम, वरी पिपरी खां अची सिटी ते ख़तम, हिनखे सर्कुलर कीअं था चओ पिया? हे गोइबिल्स जी जेके आहिनि से औलाद आहिनि, हिटलर जो वज़ीर हूंदो गोइबिल्स, जंहिंजो चवणु हूंदो त एतिरो कूड़ ॻाल्हायो जो माण्हू हुनखे सच सम्झण ते मजबूर थी वञनि। सर्कुलर रेलवे लाइ हिननि बि जेके आहिनि से जॻहियूं ख़ाली बि करायूं ऐं जायूं ड्राथियूं बि सुप्रीम कोर्ट जे चवण ते। पर हाणे उते छा आहे त कोई अहिड़ो कमर्शियल एरियाऊं अची वियूं आहिनि जंहिंमें हिननि जे नियत में ख़लल अची वियो आहे। उहे कंहिं न कंहिं तरह सां उन्हनि एरियाज़ खे फॿाइण था चाहिनि पिया ऐं बिल्डर्स जे हवाले करण था चाहिनि पिया। तंहिंजे करे हिननि इहा जेका असां बदनीयती ॾेखारे
ऐं पंहिंजो ट्रैक ई तब्दील करे छॾियो आहे। हाणे आहे सुप्रीम कोर्ट जे मथां त सुप्रीम कोर्ट पंहिंजे ऑर्डर ते कीअं थी अमल कराए। इहो सिधो सो चैलेंज हुकूमत जेको कयो आहे उहो सुप्रीम कोर्ट खे कयो, उहो चीफ जस्टिस वेठो आहे जंहिं हिन ऑर्डर कयो। ठीकु आहे, हलूं था अमर सिंधु साहिब ॾे। अमर साहिबा, टाइम जी कमी आहे, प्रिसाइज़ रखिजो। छो मज़ाक़ कई वई आहे कराची जे आवाम सां? जी हलूं था जगदीश आहूजा साहिब ॾे। जी जगदीश साहिब, जेको आहे सो सूबाई जेको आहे सो उहो आहे ऐं ट्रांसपोर्टेशन, इनखे ट्रांसपोर्ट सिंध हुकूमत खे ॾियणु खपे। पर सवाल इहो आहे त जॾहिं मिनी पाकिस्तान चयो वञे थो ऐं सॼे पाकिस्तान जी आबादी जेका असां कराची जे अंदरि न रुगो रहे थी, कराची मां कमाए थी, कराची जा पैसा जेका असां ॿाहिरि मोकिले थी, त हेसि ताईं विफ़ाक़ी सरकार उनखे को बि मेगा प्रोजेक्ट ॾियण में छो नाकाम वई आहे? जॾहिं त तव्हां ॾिसंदव त ॿिया जेके बि प्रोजेक्ट शुरू कयल आहिनि उन में कंहिं न कंहिं हद ताईं विफ़ाक़ी सरकार जो हथ ज़रूर रहियो आहे, उन्हनि जी फंडिंग, उन्हनि जी मुख़्तलिफ़ उन्हनि मौक़नि ते। कराची जी ट्रांसपोर्टेशन जे हवाले सां ॿियो इशू इहो बि आहे त सुभाणे इहा जॾहिं ट्रांसपोर्टेशन अचे थी या जेका सकाशा थिए थी हिते, त कराची जेतिरनि हिस्सनि में एडमिनिस्ट्रेटिवली विरायल आहे, जेतिरियूं एजेंसीज़ उते कमु करे रहियूं आहिनि, उते ॾाढो ॾुखियो आहे। तंहिंजे करे इन जो मिसाल जेकॾहिं थाईलैंड सां, इन जो मिसाल पेरिस लंडन सां ॾिजे त मां सम्झां थी ग़लति आहे, छाकाणि त पेरिस लंडन उतां जे नेटिव माण्हुनि जे हथ में आहिनि, उतां जे पंहिंजे हुकूमतनि जे हथ आहिनि, उहे आइनी ऐं कानूनी तौर ते कंट्रोल थींदा आहिनि। जॾहिं त ख़ासि तौर ते कराची जो ॾिठो वञे त कराची नाले मातिर त सिंध हुकूमत जे हेठि में अचे थो, पर उनजे अंदरि जेतिरा जेके आहिनि से स्टेक होल्डर कमु कनि था, उहे स्टेक होल्डर डायरेक्टली जेके आहिनि से इस्लामाबाद मां पंहिंजूं जेके आहिनि से डायरेक्शन्स वठंदा रहंदा आहिनि। उन में पुलिस बि अची वञे थी, उन में मुख़्तलिफ़ जेका असां तव्हांजा ॿिया स्टेक होल्डर बि अची वञनि था। मां इहो सम्झां थी त बेशक ज़रूर दबाव वझणु खपे सिंध हुकूमत ते, पर इहा ज़िम्मेदारी ऐं ख़ासि तौर ते कराची जे हवाले सां इहा ज़िम्मेदारी विफ़ाक़ी हुकूमत जी आहे। ठीकु आहे, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। सॼी पाकिस्तान खे इकोनॉमी कमाए ॾिए थो। ठीकु आहे, हलूं था जगदीश आहूजा साहिब ॾे। जी जगदीश साहिब, जगदीश साहिब, तव्हां हिन ते भले केॾी बि तनक़ीद कयो, पर मुंहिंजी राय इहा आहे त कराचीअ में जेको आहे रेलवे जी, लोकल रेलवे जी बहालीअ ॾांहुं हीअ पहिरीं विख आहे। भले जेको आहे उहा कमज़ोर आहे, घटि आहे, छो त उनजो टाइम बि घटि आहे, उनजो हिकिड़ो पस मंज़र आहे। ॾिसो त 1985 खां वठी जेको आहे 20 ताईं 35 साल कराची, इस्लामाबाद, रावलपिंडी ऐं लाहौर जी हिकिड़ी नेक्सस पॉलिसीअ तहत कराचीअ लाइ पॉलिसी ठाही वई त उहा MQM जे हवाले करे उनखे जी तबाही तरक़ीअ खे रोकियो वञे ऐं पंजाब जे तरक़ीअ जा रस्ता खोलिया वञनि। त हाणे सम्झो त कराचीअ जी बहालीअ जी शुरूआत थी आहे, ख़ुसूसन 17 खां जॾहिं खां सीपेक जो मंसूबो थियो आहे। ठीकु आहे, तव्हांजो चवणु आहे त इहो ख़ुशआइंद अमल आहे, इहो बहितर अमल आहे। हलूं था इज़हार सुमरो साहिब ॾे। इज़हार साहिब, कंक्लूडिंग रिमार्क्स, 30 सेकंड्स बचाइनि। लैंड माफिया, ट्रांसपोर्ट माफिया, ॿियूं जेके लोकल माफियाऊं, इहे सभु जेके न इन्हनि जा मफ़ाद हिन सां क्लेश में था अचनि। कंहिंजा चाइना कटिंग में था अचनि, कंहिंजा ज़मीनुनि ते कब्ज़नि में था अचनि, कंहिंजा ट्रांसपोर्ट जो बि त वॾो बिज़नेस आहे न कराची में, उहो कंहिं वटि आहे सभिनी खे ख़बर आहे। त बुनियादी हिकिड़ो त मसइलो इहो आहे, पेट में सूर आहे सभिनी खे। सिंध जे गादीअ जो शहर आहे, माल हितां कमाइणो आहे, सॼे मुल्क खे हिन जे पैसनि ते हलाइणो आहे, बाक़ी हिन शहर खे ईअं निदिड़को रखिणो आहे। बुनियादी मसइलो इहो आहे। ॿी ॻाल्हि इहा त हिन में सिंध हुकूमत खे बि हिमत खां कमु वठिणो पवंदो। सिंध हुकूमत बराबरि ज़िम्मेवार आहे हिन जी। ठीकु आहे, वॾी महिरबानी। जी जी, कंहिं बि वॾे इदारे खां पैसा वठी ऐं पंहिंजे तौर ते ट्रेनूं शुरू करे सघे थी। थैंक यू, वॾी महिरबानी सभिनी महिमाननि जी। नाज़रीन, तव्हां महिमान जा राया ॿुधा, प्रोग्राम जो हथ पुॼाणी खे पहुचे थो। अनिल कुमार खे ॾियो इजाज़त। अल्लाह भाई।